अदा सिंधी PST में फार्म भराया पियो। इंशाल्लाह हिन भेरे टेस्ट पास ज़रूर कबी। हाणे मोबाइल फोन बि आहे, बस अंदर खणण लाइ जुगाड़ कबो, पोइ टेस्ट पास करण का वॾी ॻाल्हि कोन्हे, अधु कलाक जो कमु आहे। हा अदा, अहिड़ा जुगाड़ करे करे त हिते अची पहुता आहियूं। तूं बि उस्ताद थी अलाए घणनि जो बेड़ो ॿोड़ींदे। पोइ छा नौकरी न कयूं? जे कम नथा कयूं तॾहिं बि कान, जे कयूं था त तुंहिंजी घोड़ा घोड़ा। यार कम भली कर पर मेहनत सां कर, जुगाड़ न कर। हींअर बेरोज़गार आहीं त सिर्फ़ पंहिंजे घर खे तबाह पियो करीं, ऐं वरी जॾहिं इन्हनि अफ़ालनि सां उस्ताद थींदे त राजनि जा ॿार तबाह कंदे। हमेशह इहो ई त कयो आहे असां, शागिर्दनि जे इल्म खे पंहिंजे पघार ते रखियो आहे। इल्मी सोच अदबी मुआशिरो ॾियण बजाए असां आशिक़नि ऐं बाग़ियुनि जी कतार ठाही आहे। तालीमी इदारा तबाह करे दरगाहनि ते नवां नवां पढ़ चाढ़े कहिड़ी तहरीक सुजाग कई आहे, लिकल कुझु बि कोन्हे। बसि धारियुनि ते मार आहे। सहन जो उल्को ई पंजाब ते बीठल आहे, जॾहिं त पंहिंजनि जो किरदारु सदियुनि खां पिटियल आहे। तालीम खां बग़ैर तरक़ी मुमकिन न आहे, इहो लिखी वठो। ऐं तालीम जो मतिलबु सिर्फ़ नौकरी हरगिज़ न आहे, बल्कि पंहिंजे शऊर खे सही रस्ते ते आणे सोच खे हिकु अहिड़ी वाट ॾियण आहे जंहिंजी रोशनी जो दाइरो पूरी क़ौम ते हुजे। कुकड़नि जा खफ़्ती, छोरनि जा शौक़ीन, सभु नमूना असांखे उस्तादनि जी सूरत में ई मिलिया। प्राइमरी में जुता खाई, हाई स्कूल में कॉपी करे, जेकॾहिं यूनिवर्सिटी ताईं पहुचूं बि था, उते वरी मर्ज़ी नवां। हितां माइट कर्ज़ खणी छोरनि खे पढ़ाई लाइ मोकिलियनि, छोरा वरी 4 सालनि खां पोइ चे गलेरा थी वापसि अची ही ॿुधाइनि था त निज़ाम सही कोन्हे। जेकॾहिं निज़ाम सही कोन हो त पोइ तव्हां 4 साल उते छा पिए कयो? 4 साल बर्बाद करे लखों रुपया विञाए तव्हां सिर्फ़ ही सिखियो आहे त निज़ाम सही कोन्हे। 4 सालनि में जेतिरा तव्हां नारा हया, जेकॾहिं ओतिरा किताब पढ़ो आहे त हक़ीक़त खे सम्झी बि वञो आहे। पर इन में शागिर्दनि जो बि ॾोह कोन्हे, छो त असांजो तालीमी बुनियादी जहालत खां शुरू थियो आहे। उहे सिफ़ारिशी उस्ताद जिन खे मेंहीं जी हिजे बि कोन थी अचे, उन्हनि जी शागिर्दी हेठि पढ़ियल शागिर्द वॾा थी कहिड़ा साइंसी दुनिया में मीनार ॾींदा, बस नसीबनि ते भाड़े दरगाहनि ते वेही चर्च जा सिगरेट छिकींदा। ज़िंदगी जो तल्ख़ हक़ीक़तूं सम्झण बजाए, मुक़ाबिलो करण बजाए नाकामी तस्लीम करे मायूसी अख़्तियार कंदासीं त क़ौम जी ख़िदमत परे जो कमु, पंहिंजे नस्ल खे बर्बाद कंदासीं। सभु ग़लतियूं, सभु नाअहलियूं असांजे समाज में आम थी इन करे घुमनि थियूं छो त असां पंहिंजनि ग़लतियुनि खे सिर्फ़ पाण ताईं महदूद सम्झूं था, पर हक़ीक़त में असांजी हिकु ग़लती पूरे समाज ते असर अंदाज़ थींदी आहे। करप्शन तपेदार करे या को जज, असर आम माण्हू ते ज़रूर पवंदो आहे। हिन पूरी बकवास जो ख़ुलासो हीउ आहे त पंहिंजी नाअहली क़ौम ते न मढ़ो, हथ सां तबाह न कयो, बल्कि कोशिश कयो जेकॾहिं भलो नथा करे सघो त का ॻाल्हि न आहे, घटि में घटि बर्बाद त न कयो। माना उस्ताद थियण ॾोह आहे, पोइ तूं ॿुधाए भला छा कयूं? चरी उस्ताद थियण को ॾोह कोन्हे, बल्कि ही समाज जो हिकु अहम शोबो आहे जंहिंखे इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो आहे। आऊं ॻाल्हि पंहिंजे सिस्टम जी कयां पियो, वॾेरनि जे उन्हनि चमचनि जी कयां पियो जेकी ओताकनि ते हाज़िरियूं भरे चापलूसी करे नौकरियुनि जा आर्डर वठी क़ौम जो बेड़ो ॿोड़ीनि था। ऐं सभु उस्ताद अहिड़ा न आहिनि, असां वटि बहितरीन उस्ताद बि मौजूदु आहिनि जेकी इल्म खे इबादत सम्झनि था, शागिर्दनि खे पंहिंजी औलाद सम्झनि था, पर उन्हनि जो तादाद तमामु घटि आहे छो त हिते मेरिट न आहे। अहलियत जो क़दुरु हुजे हा त अहिड़ा हाल ई न हुजनि। हिते कुझु हासिल करण जा 2 तरीक़ा आहिनि, या त पैसो मुंहं में हणो जेको असां वटि आहे कोन, या वरी कंहिं वॾेरे जी दिलि सां चमचागिरी कयो। चमचागिरी करण में इहो फ़ाइदो आहे त तव्हांखे डेली बेसिस ते चांहि जा कोप ऐं हिकु वक़्त जी मानी मुफ़्त नसीब थींदी, ऐं इन में का अहिड़ी मुश्किल ॻाल्हि बि कोन्हे। बसि ओताक ते वेही वाह वाह करणी आहे, रईस कहिड़ी बि बकवास करे तव्हांखे हाई करणी आहे, कंहिं ते ज़ुल्म करे, कंहिंजी बाह खणे, कंहिं ग़रीब जी ज़मीन ते कब्ज़ो करे, बसि तव्हांखे साथ ॾियणो आहे। सभ खां वॾी ॻाल्हि त हद जो SHO बि तव्हांखे सलाम कंदो। ॻोठ जे ग़रीबनि अॻियां तव्हां ॾाढा मुड़ुस हूंदा, शहर में बाह हणी हलंदा, मुछनि जा पुछ तोरा मथे करे छॾिजो, जीअं ख़बर पवे त वाक़ई वॾेरे जो ख़ासि माण्हू आहे। 1-2 वॻा अछे काटन जा बि सिबराए छॾिजो। चमचागिरी में वहिजो ठहंदा, ऐं दौर जे हिसाब सां बि हलणो आहे। फेसबुक ते ID बि लाज़मी आहे, उन में कम जी ॻाल्हि रखो न रखो, पर वॾेरो वॉशरूम में बि वञे सेल्फी ज़रूर शेयर करणी आहे। वॾेरो मानी खाए त फोटो शेयर करे टाइटल ईअं ॾियणो आहे ॼण बाज़ी में इन्ही जे हथां दुनिया जा सभु किरदार उथिया। बसि हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखिजो त ज़मीर खे घर जी कंहिं कुंड में सुम्हारे वञिजो, छो त मुड़ुस माण्हू जी फितरत अहिड़ी नाहे हूंदी। अदा तव्हां पंजाब जी ॻाल्हि कई, छा पंजाब असांजा हक़ कोन थो खाए? अदा मूं कॾहिं इन ॻाल्हि खां इनकार कयो। आऊं चवां थो त पहिरियों क़दम सीढ़ी जे आख़िरी ॾाके ते न रखो। हर अमल जा तौर तरीक़ा हूंदा आहिनि, धारियुनि जूं हरकतूं हमेशह अहिड़ियूं ई रहंदियूं। तब्दीली चाहियो था त पंजनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ बग़ावत कयो। यादि रखो त लश्कर में हिकु गदार फतह खे शिकस्त में तब्दील करे सघे थो। दुश्मन त वाज़े हूंदो आहे, पर पंजनि जी मुनाफ़क़त अखियुनि खां ओझल हूंदी आहे। इन करे धारीअ खे मुंहुं ॾियणु सवलो आहे, पर पंजनि जी नीयत खे ॼाणणु मुश्किल हूंदो आहे। जॾहिं असीं पाण शऊर खां आरी हूंदासीं, इल्म खां परे हूंदासीं, क़ौम जे वजूद खे लत हणी हिक ॿिए जा वैरी हूंदासीं,
त पोइ इन में का हैरत जी ॻाल्हि कोन्हे। असीं सदाईं धारियुनि जा गुलाम हूंदासीं। जेकॾहिं धारियुनि खां ई पलान वठणो आहे त पोइ तारीख़ जो यादूं बि ताज़ा कयो। हक़ खाइण त मामूली ॻाल्हि आहे। असांजी तारीख़ त हमलनि सां भरी पई आहे। क़दीम दौर जा आर्या, इराकी, मिस्री, यमनी ऐं यूनानी विसरी विया छा, जिन हिते अची असांजो क़त्ल आम कयो? अरब, अरगुन, तुर्खान ऐं अफ़गानी ज़हन में कोन था अचनि छा, जिन हिते अची माण्हुनि जो जीअण हराम करे छॾियो ऐं सॼी सिंध लुटे खाई विया? धारियुनि सां ई विढ़णो आहे त पोइ हलो पहिरीं उन्हनि खां बदिलो वठूं जिन माज़ी में असांजा क़त्ल आम कया। इहो मुमकिन ई कोन्हे। सॼी दुनिया सां असीं नथा विढ़ी सघूं। बहितर इहो आहे त पंहिंजे किरदार ते गौर फ़िक्र कयूं। जॾहिं बि हक़ जी ॻाल्हि उथी असां धारियुनि ते ॾोह विधो। सदियूं गुज़रियूं इन सफ़र में, न हक़ मिलियो न दुश्मन मुओ। दुनिया जे हर समाज में टे तबका हूंदा आहिनि, पर असां वटि सिर्फ़ ॿ तबका ज़ाहिर आहिनि। हिकु ग़रीब तबको जंहिं ते ज़ुल्म थिए थो, ॿियो अमीर तबको जेको ज़ुल्म करे थो। विच वारो तबको त निंड में सुतो पियो आहे। ग़रीब पंहिंजे पेट लाइ मजबूर आहे, इन करे बग़ावत वारी सोच खां महरूम आहे। अमीर खे तब्दीली जी ज़रूरत ई नाहे, छो त हू इन्ही में ख़ुशि आहे। रहियो विच वारो तबको जेको अक्सर ज़ातियात ते हले थो, तंहिंखे क़ौम जी परवाह इन करे नाहे छो त उनखे अमीर थियण जो शौक़ु आहे। दौलत जी दौड़ में बस मफ़ाद जी चाह अहम हूंदी आहे। क़ौम परस्ती जा जज़्बा, दिलनि जा एहसास ऐं इतिहाद जी खुशबू, हर शइ लालच जी ज़िंदान में क़ैद हूंदी आहे। जॾहिं इल्म ई इलाज हुजे त जहालत में उम्मीद न रखो। इहो कीअं मुमकिन आहे त रूह तव्हांजो, जिस्म तव्हांजो, धरती तव्हांजी, नसल तव्हांजो हुजे ऐं उन्हनि वजूदनि मथां हुक्मरानी जो हथ ॿिए कंहिंजो हुजे? अॼु उदास सोचूं, गमन में मुरकूं, हर हंधि नसीब बणियल आहिनि। हर ॿियो शख़्स कंहिं वॾेरे भोतार जे ज़ुल्म जो सतायल आहे। छा हिते ज़िंदगी जो मयार इहो नाहे त जीअण लाइ ग़ुलामी क़बूल करणी पवंदी आहे? ख्वाबनि खे दफ़न करे उमीदनि मथां धूड़ विधी वेंदी आहे। असां जाइज़ कमनि लाइ धिका खाऊं, उन्हनि जी अयाशी बि कानून हूंदी आहे। असांजी इज़त जी का क़ीमत कोन्हे, उन्हनि जी बेगैरती में बि इज़त हूंदी आहे। हिते ग़रीब जी ज़िंदगी फुटबॉल वांगुरु आहे जेका हर हंधि पई ठुॾा खाईंदी आहे। एहसास उन्हनि में कोन्हे, गैरत असां में कोन्हे। असांजे ज़हननि जी तरबियत ई अहिड़े तरीक़े सां थियल आहे जो ग़रीब दलील बि ॾे त चऊं था चरियो थी वियो आहे, ऐं अमीर बकवास बि करे त चऊं था 12 पढ़ी आयो आहे। यादि रखो त हक़ जी ॻाल्हि करण लाइ हक़ ते हुजणु लाज़मी हूंदो आहे। असांजा नसीब फितरी सही, पर ज़िंदगी जो मयार अमल सां ठहंदो आहे। घर में वेही रुअण सां या ॿियनि खे मयारूं ॾियण सां तब्दीली नाहे ईंदी। मयार ऐं हैसियत खे वधाइण चाहियो था त हक़ीक़त तस्लीम करे क़ौम खे ज़िंदा करणो आहे।